सरमद सिंधी 27 मई 1958 ईस्वी में खैरपुर मीर जे नंढड़े शहर पिरियालो में जन्म वरितो। पाण इब्तिदाई तइलीम पंहिंजे जन्म वारे ॻोठ मां हासिल कयईं। बाद में टेक्निकल कॉलेज खैरपुर में दाख़िल थियो। सरमद सिंधी नंढपण खां ई राग सां पेच पाए वेठो हो, जेको अॻिते हली वधी वण थियो। सरमद टेक्निकल कॉलेज खैरपुर में थींदड़ अदबी महफ़िलुनि में पंहिंजे आवाज़ जो जादू जाॻायो ऐं आहिस्ते आहिस्ते संदसि शोहरत जा चर्चा थियण लॻा। हिन जोधे जवान अहिड़ा त इनक़िलाबी गीत गाया जो हर दिल संदसि दीवानी थी पई। अॻिते हली सरमद सिंधी क़ौमी तहरीक जो हिसो बणियो ऐं साईं GMC जे काफ़िले जो कारकुन थियो। उहो मार्शल लॉ जो दौर हो, जॾहिं माण्हू जो दुश्मन हो ऐं हर अखि उकाबी अखि हुई। पर हिन सुरही रागी बिना ख़ौफ़ जे धरती जा गीत चया ऐं मिसकिन माण्हुनि जे दर्द खे पंहिंजो दर्द सम्झी अला पियो। सरमद रेडियो तोड़े टेलीविज़न जो मक़बूल रागी बणियो। मिलनसाज़ माण्हू, ग़रीबनि जो हॾ ॾोखी, हीणनि जो हमदर्द, यारनि जो यार हो। अॼु बि पिरियालो वासी संदसि सखावत ऐं मोहबत जो ज़िक्र कंदे रोई पवनि था। सरमद जी ज़िंदगी केतिरनि ई हादसनि जो शिकार रही, मगर हिमत न हारी। हर मोड़ ते हर सख़्तीअ खे मुर्की मुंहुं ॾिनाई। सरमद सिंधी जो समूरो राग सच जो पड़ाॾो आहे, वफ़ा जो वचन आहे, पंहिंजाइप जो अहसासु आहे, आज़ादीअ जी ललकार आहे, प्यार जी गुफ़्तार आहे। मतिलब त सरमद सरासर सच आहे, सरापा प्यार आहे। सरमद खे मौत न मारे सघियो। सरमद अमर आहे, अमर रहंदो। सरमद सिंधी जिन शाइरनि खे वधीक ॻायो, उन्हनि में शाइरनि जो सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, हज़रत सचल सरमस्त, हज़रत बैदल साईं, हज़रत हमल फ़कीर, शेख अयाज़, उस्ताद बुखारी, साईं राशिद अली शाह मोराई, हलीम बागी, ज़ाहिद शेख, अयाज़ गुल, अदल सुमरो, आशिक जंगलानी, अली गुल सांगी, कोसर बुर्लो, अब्दुल गफ़ार तबस्सुम, डॉक्टर नाहिद मुग़ल, जुमन दरबदर, सरमद चांडियो, सर्कस सिंधी, आकाश अंसारी ऐं ॿिया शामिल आहिनि। हिन अरिड़े इंसान कॾहिं बि फ़ख़ुरु ऐं वॾाई न कई। इंतिहाई न्याज़ ऐं निवड़त वारो मिलनसाज़ माण्हू हो, जंहिंजे अंदर में रतीअ बराबर बि लालच न हुई, न शोहरत जी तलब, न ज़र जी ज़रूरत। हिन राग खे इबादत सम्झी ॻायो। जदीद सिंधी शाइरीअ खे कामन हालनि मां कढी करे सरमद झर झंग ताईं पहुचायो। जेतोणीकि अॼु जॾहिं फोक गायकीअ जी खोट महसूस थिए थी, उते सरमद सिंधीअ जी कमी पिणु महसूस कई वञे थी। सरमद उहा सदा हुई जेका सदियुनि ताईं ज़िंदा रहणी आहे। ज़िंदा ज़मीर इंसान जंहिंजी कल्ब में सिंध समायल हुई, सच समायल हो, प्यार समायल हो। माखी ऐं मिसरीअ जहिड़ो मिठड़ो माण्हू सरमद सिंधी 27 दिसंबर 1996 ते रोड हादसे में सिंध खां हमेशा लाइ मोकिलाए वियो। मगर अॼु बि संदसि आवाज़ ज़िंदा आहे, साज़ ज़िंदा आहे, यादि ज़िंदा आहे, गीत ज़िंदा आहिनि, संदसि परस्तार ज़िंदा आहिनि। जेसी ताईं सिंध धरती जो वजूद सलामत आहे, तेसी ताईं सरमद बि ज़िंदा रहंदो। दुआ आहे रब ताला सरमद जी क़बर ते रहमतुनि जा मींहं वसाए, खेसि जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए।